सांगण मां ख़बर ईंदा हलूं त 3 महीना अॻु पसंदि जो परणो कंदड़ जोड़े खे नारी जे वारसनि पारां कारोकारी करे क़त्ल करण जी धमकियुनि ख़िलाफ़ जोड़े पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ नारी कलसूम ऐं हिन जे मुड़ुस अमजद अली लाशारी मीडिया ॿुधाईंदे चयो त असां 3 महीना अॻु बि प्रकाश अदालत में प्यार जो परणो कयो वियो, जंहिं ते नारी जा माइट रबनवाज़ लाशारी, शाहरिनू लाशारी, दोदो लाशारी, अल्ताफ लाशारी मूं ऐं मुंहिंजी घर वारी खे कारोकारी करे मारण चाहिनि था ऐं नारी जा माइट असां ते कूड़ा केस करे फसाइण चाहिनि था। हिननि चयो त असांखे इन्हनि मां जानी ख़तरो आहे, असांखे कुझु बि थियो त इन जा ज़िम्मेवार नारी जा माइट हूंदा। हिननि SSP सांगड़ खां तहफ़ुज़ जी घुर कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।